नाज़रीन न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के दादू मां ख़बर ॾींदा हलूं त दादू ऐं कुंभ में घर जी छित किरण सबब 3 ॼणा फौत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿारड़ा भी शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। दादू शहर जे फरहान कॉलोनी में मोहम्मद अयूब सोलंकी जे घर जी छित किरी पई, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा फौत थी विया। पुलिस मूजिब छित किरण सबब 35 सालनि जो नूर मोहम्मद, 23 सालनि जो मंसूर ऐं 10 सालनि जो मुबीन सोलंकी ज़ख़्मी थी पिया, जिन खे दादू अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते 3 ज़ख़्मी ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत थी विया। इलाइक़े वासियुनि चवण आहे त पोरियत जे फौत थियल 3 घर भातियुनि जे कफ़न दफ़न लाइ चंदो करे रहिया आहियूं। पोरियत जे घर में खाइण लाइ कुझु बि न आहे, मजबूर थी चंदो कयूं था त जीअं कफ़न दफ़न जो बंदोबस्त थी सघे। ॿिए पासे कुंभ भरिसां ॻोठ ज़वार साहिब ॾिनो ख़ासकेली में तेज़ रफ़्तार बरसात सबब घर जी छित किरण सबब हिक औरत 2 ॿारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में शफ़ी मोहम्मद ख़ासकेली, नदीम ख़ासकेली, 3 सालनि जी दुआ ऐं 1 सालनि जी इकरा ऐं 1 औरत शामिल आहिनि, जिन खे मुकामी अस्पताल नियो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।